सां रिपोर्ट शेयर कई आहे मोहम्मद यूसुफ दर्स। रिपोर्ट मूजिब सिंध पाक तहरीक सिंध पारां सिंध में फैसलन जे अमीन शाहनवाज खान जूणे जो जे पुट शाहजहान खान जूणे जो गुलाम हुसैन मरी रसूल बख्श थेबो एजाज मैतलो अनवर अली थहीम सरवर अबड़ो मोहम्मद हसन दर्स ऐं ॿियनि जी अॻुवाणी में पाक सिंध तहरीक सिंधड़ी जे अॻुवाणनि ऐं कारकुननि पारां सिंध में सिंधड़ी में सफ़ीना गुटका ऐं कचो शराब जुआ ब्याज ऐं ॿियनि समाजी बुराइनि ख़िलाफ़ मेन चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी प्रेस क्लब सिंधड़ी अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो। सिंध पाक तहरीक जे अॻुवाणनि ऐं कारकुननि मुतालबो कयो त सॼे सिंध में मिरपुर ख़ास ज़िले जे तालके सिंधड़ी खे मंशात खां पाक कयो वञे। मंशात जे करे कैंसर जहिड़ो मोज़ी मर्ज़ पखिड़िजी रहियो आहे। सॼे में मंशात आम वखर जीअं विकिरो थी रहियो आहे। जुआ सरे आम ब्याज ज़ख़ीरा अंदोज़ी जहिड़ियूं बुरायूं आम जाम हली रहियूं आहिनि। केर बि इन्हनि खे रोकण लाइ क़दम नथो खणे। मंशात जे नौजवान वात जे कैंसर जहिड़े मोज़ी मर्ज़ में जकड़जी रहिया आहिनि ऐं हितां जा नौजवान समाजी बुराइनि तरफ़ धिकजी रहिया आहिनि। हाणे त औरतुनि बि सफ़ीना आदाब ऐं ॿियूं नशे वारियूं सोपारियूं वापराइण शुरू करे छॾियूं आहिनि। इन ई सॼे कुदे कम में समूरे हुक्मरान तोड़े ब्यूरोक्रेट्स भाङेवार आहिनि। हिन आला हुकाम खां मुतालबो कयो आहे त जुआ मंशात व्याजखोरी ज़ख़ीरा अंदोज़ी बंदि कराई वञे। ॿी सूरत में मीरपुर ख़ास ज़िले मां मंशात खे फौरी तौर बंदि करायो वञे, न त ॿी सूरत में असीं CM हाउस अॻियां धरणो हणंदासीं। मोहतरम ही जेका महंगाई है सब उन्हनि जो कारोबार है। ही जेका बेरोजगारी है या भी उन्हनि जो कारोबार है। ही जेका मंशात थी खाऊं पिया या भी उन्हनि वॾनि माण्हुनि जो कारोबार है। उन्हनि जो कारोबार है। असांजा नस्ल तबाह थियनि पिया।